सिंध में पानी की सख्त खोट खिलाफ आबादगारन पारां लाड़काणे, सखर, हैदराबाद, बदीन, गढ़ी खैरोल, गोलाड़ची, जमाल शाह, सिजावल ऐं पखो समेत मुख़्तलिफ़ शहरन में एहतजाजी मुज़ाहिरा करे धरना हया विया। गढ़ी खैरो जे आबादगारन बेगारी कैनाल में पानी की खोट खिलाफ सिंध बलोचिस्तान रोड ते एहतजाज करे धरणो हयो। हुननि जो त कामोरा पानी जी हथरादू खोट पैदा करे पानी विकिरो करे रहिया आहिनि, जंहिं सबब बेगारी कैनाल में पानी छोड़ नथो कयो वञे। हुननि चयो त बेगारी कैनाल में पानी की बहाली यकीनी बणाए संदुनि ज़मीनुनि खे तबाह थियण खां बचायो वञे। गोलाड़चे जे दुबे शाख ऐं भर पासे आबादगारन पानी की खोट खिलाफ बदीन कराची रोड ते एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो। आबादगारन जो चवण हो त पानी की सख्त खोट सबब संदुनि फसल सुकी ऐं सड़ी रहिया आहिनि। हुननि आबपाशी अख्तियारनि खां मुतालबो कयो आहे त दुबे शाख ऐं भर पासे जे शाखुनि में पानी की फ़राहमी यकीनी बणाए खेनि बदहालीअ खां बचायो वञे। होॾांहुं जमाल शाह में SUP ऐं शहरनि पारां मीर रुकण ऐं ॿियनि शाखुनि में पानी की खोट खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। अॻवान अली हसन ऐं ॿियनि ॿुधायो त मीर रुकण ऐं ॿियनि शाखुनि में पानी की खोट सबब संदुनि ज़मीनूं बंजर बणिजी वियूं आहिनि। हुननि ॿुधायो त पानी न हुअण सबब हू बेजारो बि पोखे न सघिया आहिनि, जंहिं सबब संदुनि कुटुंब बदहाली जो शिकार आहिनि। ॿिए पासे पखो जे आबादगारन रईस कैनाल मां निकिरंदड़ घमर ऐं ॿियनि शाखुनि में पानी की खोट खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। आबादगारन जो चवण हुयो त रईस कैनाल मां निकिरंदड़ घमर ऐं चेलो शाख में पानी न हुअण सबब संदुनि फसल सुकी ऐं सड़ी रहिया आहिनि। हुननि चयो त पानी की खोट सबब संदुनि बेजारो बि ख़राब थी वियो आहे, जंहिं सबब खेनि वॾे नुक़सान ऐं बदहाली जो ख़दशो पिणु आहे। हुननि आला अख्तियारनि खां मुतालबो कयो आहे त ॼाणायल शाखुनि में पानी की फ़राहमीअ खे यकीनी बणाए वञे। सिजावल जुनेजो में आबादगारनि पारां GSK 3 बैराज मां निकिरंदड़ मुख़्तलिफ़ शाखुनि में ज़रई पानी की खोट खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। आबादगारनि जो चवण हो त GSK 3 बैराज मां निकिरंदड़ सोनारो, गुलशाह ऐं टांवरी शाख समेत ॿियनि शाखुनि में पानी की खोट पैदा थी वई आहे। हुननि चयो त पानी की खोट सबब संदुनि सारियाला बेजारा सड़ी विया, जंहिं सबब खेनि लखें रुपयनि जो नुक़सान थियो आहे। हुननि चयो त पानी न हुअण सबब हू बदहालीअ जो शिकार बणिजी विया आहिनि, जंहिं बाबति आबपाशी अमलदारनि पारां खेनि सख़्त नज़रअंदाज कयो पियो वञे। सॼे सिंध जे आबादगारनि सिंध जे वज़ीर ऐं आबपाशी खाते जे आला अख्तियारनि खां मुतालबो कयो आहे त सिंध जे कैनाल में ऐं शाखुनि में पानी फ़राहम करे बेहालीअ खां बचाए वञे। हैदराबाद पुलिस रेशम बाज़ार मां गुम थियल 7हीं क्लास जी शागिर्दियाणी खे कराची मां हथ करण जी दावा कई आहे। पुलिस मूजिबि 13 वरियनि जी महविश धीउ अब्दुल रज़ाक छछर गुज़िरियल ॾींहुं कुटुंब सां गॾु ख़रीदारी लाइ आई हुई त पुरस्रार तौर गुम थी वई। सिटी पुलिस ॿुधायो त निगरे जे पीउ थाणे ते गुमशुदगी जी रिपोर्ट दाख़िल कराई हुई त संदसि धीउ रेशम बाज़ार मां गुम थी वई आहे। निगरे जे गुमशुदगीअ बाद संदसि फोटू सोशल मीडिया ते वायरल करण सां गॾु समूरनि थाणनि ते उमाणियो वियो, जंहिं बाद खेसि कराची मां हथ करे वारसनि हवाले कयो वियो। SHO सिटी ॿुधायो त निगरीअ जा वारस कासिमाबाद जे रेवन्यू कॉलोनीअ जा रिहाइशी आहिनि। शहदादकोट में मुग़वी ॿारड़ा बाज़ियाब न थियण ख़िलाफ़ हिंदू पंचायत एहतजाज करे संदुनि फौरी बाज़ियाबी जो मुतालबो कयो आहे। कुझु ॾींहं अॻु सखर मां प्रिया कुमारी ऐं रानीपुर मां आदर्श कुमार खे अगवा कयो वियो, जिन जी बाज़ियाबी लाइ हिंदू पंचायत पारां रैली कढी वई। उन मौक़े ते रमेश कुमार ऐं ॿियनि जो चवणु हो त केतिराई ॾींहं गुज़री वञण बावजूदि क़दम न खयां आहिनि। हुननि चयो त हिंदू ॿारनि जे अगवा वारनि वाक़िअनि खां पोइ सिंध में हिंदू बिरादरी पाण खे गैर महफ़ूज़ सम्झे थी। मुग़वी ॿारनि जे वारसनि सिंध जे वॾे वज़ीर ऐं ॿियनि आला अख्तियारनि खां मुतालबो कयो आहे त मुग़वी ॿारनि खे बाज़ियाब कराए वारसनि में पखेड़ियल मायूसीअ खे ख़तमु कयो वञे। टुल में JUI उम्मीदवार दिलबर कंडराणी चयो आहे त तालुके इंतज़ामिया पारां मथसि दहशतगर्दीअ जो केस दाख़िल करण बाद पोलियो जा फुड़ा न पियारण जो केस दाख़िल कयो पियो वञे। UC करीम आबाद जे JUI उम्मीदवार चयो त हुन ॿारनि खे पोलियो जा फुड़ा पियारे वीडियो सोशल मीडिया ते वायरल करे छॾी। हुन ॿुधायो त खेसि कूड़नि केसनि में फासाइण जी साज़िश कई पई वञे। आला अख्तियारियूं नोटिस वठनि।
हैदराबाद हाई कोर्ट बार एसोसिएशन हैस्को अमलदारनि खिलाफ़ कार्रवाई लाइ FIA खे ख़त लिखी छॾियो। मतन में ॼाणायो वियो आहे त हैस्को चीफ नूर अहमद सुमरो, चीफ कमर्शियल ऑफिसर रियाज़ पठान, निसार अहमद, परवेज़ मेमर, मेट्रो रीडर ऐं ॿिया अमलदार मुबैना तौरु करप्शन कनि पिया। ख़त में ॼाणायो वियो त हैस्को रीजन में ॼाणायल अमलदार ग़रीब ऐं हर महीने वक़्त सिर बिल अदा कंदड़ बिजली सार्फिन जे बिलनि ते बिना जवाज़ डिटेक्शन लॻाए खणणु ओगाड़ी कनि था। हाई कोर्ट पार लिखियो त ॼाणायल अमलदार बाअसर माण्हुनि तोड़े दुकानदारनि ऐं हैस्को अमले जे रिश्तेदारनि खे मुबैना रिश्वत एवज़ या मुफ़्त में बिजली फ़राहम पिया कनि। ख़त मूजिबि अक्सर इलाक़नि में हैस्को अमलो सार्फिन खे डायरेक्ट कनेक्शन लॻाए ॾिए थो, जंहिं मां हू AC बि हलाइनि था। ख़त में मुतालबो कयो वियो आहे त अवाम लाइ आज़ार बणियल हैस्को अमलदारनि ख़िलाफ़ कार्रवाई खे यकीनी बणाए वञे।